जो दरिया हाणे मूमल जी गलती जी सजा असां खे भोगणी पवंदी। तू छा थी समझी त बाबा जी पहुच खां मूमल लिकी वेंदी? बाबा उन्हनि खे हर हाल में ॻोल्हे वठंदो, थी सके माफ़ भी करे छॾे, पर ॻोठणा चाहींदा त उन्हनि खे सजा मिले। जॾहिं बाबा माफ़ करे छॾींदो त पोइ ॻोठ वारनि जो छा वञे? असांजे ॻोठ वारनि खे तमाशो घुर्जे, पोइ कीअं माठ कंदा? पुनल खे त चाहींदी हुई, इहा त तोखे भी ख़बर हुई, पर मूमल इहो कदम खणंदी मूं कॾहिं सोचियो भी न हो। दुआ हाणे हिन घर मथां बदनामी जा झंडा लॻल आहिनि। जेका थोरी घणी असांखे आज़ादी मिलियल हुई उहा भी असां को खसजी वेंदी। असांजी बाक़ी जिंदगी जेल बणजी वेंदी, घर खां ॿाहिरि पेर न रखी सघंदियूंसीं। असां जेल काटे वेंदियूंसीं। रुगो अदी मूमल जे सिर जो ख़ैर हुजे। आलम खान जेकॾहिं रईस अकबर खान जी न्याणीअ खे मोटाइणो आहे त पोइ असांखे राणा में हथ विझणा ई पवंदा। अदा साईं विठल बराबर सही पियो चवे। सुल्तान खे त राणा खान आंगन ते न चाहींदो थो रहे। जेकर असांखे फ़ाइदो वठणो ई आहे त पोइ असांखे गुराम में हथ विझणा पवंदा। गुराम खे असां अगवा करण में कामयाब थी वियासीं त राणा दाऊं कंदो, गोॾे न भर असांजे अची पेरनि में किरंदो। त पोइ सोचो छा था आलम खान? हलो त अली साहब ने गुराम खे गेले खणी अचूं। गुराम को असांखां ॾाढो आहे छा? इन लाइ त मां अकेलो ई काफ़ी आहियां, अकेलो। न मिठल न, जेकर असां सिधी तरह गुराम में हथ विझंदासीं त मसइलो पैदा थींदो। रईस अकबर खान अची विच में पवंदो ऐं राणा खान पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ कूड़ो कसम खणी वेंदो। इन करे मां चाहियां थो त गुराम खे अहिड़ी तरह सां असां अगवा कयूं जो असांजो नालो बि ज़ाहिर न थिए। अदा साईं खणी असां केॾी बि लिक लिकायूं, पर इन राणा जो शक वरी असां मथां ईंदो। शक फितरी अमल आहे, पर शक खे यकीन में बदिलाइण जे लाइ सबूत घुर्जनि ऐं असांखे अहिड़ो कमु करणो आहे जो असांजे ख़िलाफ़ राणा खे को बि सबूत हथ न अचे। इन करे तूं ऐं बादल अॼु खां पोइ गुराम जी कढ लॻो। जिथे बि मिली वञे बोरी में विझी खंबे खणी अचोसि। पोइ मां ॾिसां थो त इहो गुराम कीअं नथो हक़ीक़त ॿुधाए। तू फिक्र न कर आलम खान, सुभाणे जे सिज ताईं गुराम तुंहिंजे अॻियां हूंदो। पर ख्याल रखजो, पक्को कम कजो। जे पहिरें चक्कर में गुराम बची निकितो त ॿीहर वठ न ॾींदो। राणा खान मां तुंहिंजे मथां लख जो थोरो कयो आहे। जेकॾहिं लाहे न सघी न त ॻाइजा ज़रूर। सुल्तान तूं विसारण वारनि मां न आहीं। तुंहिंजी जॻह राणा खान जे हिन दिल में आहे। पोइ हुकुम कर, अॼु कीअं यादि कयो अथई? सुल्तान तूं बि आलम खान खे पंहिंजे कदमनि में ॾिसण थो चाहीं ऐं मां बि आलम खान जो कंत झुकियल ॾिसण थो चाहियां। ॻोठ में हिकिड़ो इहो ई नांग आहे जंहिंजी मुंडी मरोड़नी पवंदी। ॿियो केरु आहे हिन ॻोठ में जेको असांजे साम्हूं ईंदो? मलार आलम खान जे मथां ते अकबर जो हथ आहे। जेकॾहिं आलम खान खे झुकियल ॾिसण था चाहियो त अदा अकबर जो सिर खणणो पवंदो, या वरी आलम खान ऐं अदा अकबर खान जे विच में नफ़रत पैदा करणी पवंदी। राणा खान, अकबर खान ऐं आलम खान मरंदा मरी वेंदा, पर हिक ॿिए सां नफ़रत न कंदा। सुल्तान तो अञा राणा खान खे सुञातो ई न आहे। इन्हनि ॿिन्ही जे विच में अहिड़ी नफ़रत जी बाहि भड़काईंदुसि जो ॿई हिक ॿिए जा नस्ल तबाह करे छॾींदा। त पोइ इन नेक कम में देर छा जी राणा खान? गुलो, असां पंहिंजी पूरी प्लानिंग ठाहे छॾी आहे। हाणे बस रुगो तव्हां साथ ॾियण जो वाइदो कयो त कम जी शुरूआत कयो। गुराम कॾहिं असां पंहिंजो कंद तव्हां खां कढरायो आहे जो अॼु असां खां वाइदा थो वठी? राणा जेकॾहिं हुकुम करे
तासा टई पाए पंजा पेर बा में विझण में भी देर न कदासी। सुल्तान मुखे तव्हां थे पूरो पूरो भरोसो आहे। तव्हां टई कंदु कढाइण वारनि मां न आहियो, पर जेको मां हाणे कम करे रहियो आहियां उन में मुखे तव्हांजे साथ जी जरूरत आहे। असां तॾहिं ई कामयाब थींदासीं। हा राणा खान, छा थियो थई ऐं असांखे छा करणो पवंदो? सुल्तान हाणे वक्त अची वियो आहे इन छोरे ऐं छोरी खे ज़ाहिर करण जो, पर मां चाहियां थो त कम अहिड़े तरीक़े सां थिए जो सॼो इल्ज़ाम आलम खान जे मथां अचे त इन छोरे ऐं छोरी खे लिकाइण वारो आलम खान आहे। इन खां पोइ जरगो कोठाए मां आलम खान ऐं अकबर खान खे एतिरो त कमज़ोर कंदुसि जो पूरी 70 राजी चवंदी त इन ॿिन्ही खे गोलियूं हणी पूरो कयो वञे। सुल्तान, तूं राणा खान जी सोच खां अञा वाक़िफ़ ई नाहीं। हाणे ॿुध त असांखे करणो छा आहे। वॾे शैतानी दिमाग़ जो मालिक आहे राणा। तोखे त सलाम करण घुर्जे, पर हाणे इन्ही कम में देर न थियण घुर्जे। हाणे देर न थींदी सुल्तान, देर न थींदी। मां रुगो मौके जी तलाश में हां। बस अवां तैयार रहिजो। दे खबर भाजी का खबर पई? ना मां, अञा त का भी खबर ना आहे पई। सो आलम खान भी अदा पुनल के मोटाइण जी कोशिश में आहे। वो तो चाहिंदो त पुनल के घुराए उनके पंजे हथन सां गोलियूं हणी रेस जगह सुरखरू थिया। सोटरी कदे भी कोन कंदो मां, या तव्हां के भुल आहे। पुट, तू अञा पंजे सोटर के सुञातो ही नाहे। बाहर जो मिठड़ो ऐं अंदर जो कोड़ो ट्रू अथई, कुछ भी करे सके तो। पर बाबा मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त सोट आलम खान अदा पुनल के बचाइण जी पूरी पूरी कोशिश कंदो। पर पुट, तू छा थो समझी? जेके उन्हनि खे वापस करण में कामयाब विया त छा उन्हनि खे जिंदा छॾींदा? किथे जिंदा छॾींदा? वो बिन्हनि खे मारे छॾींदा। बाबा थी सके तो तरेस अकबर खान पंहिंजी न्याणी खे न माराए। जेकॾहिं मूमल खे जींदान मिली सके तो पोइ अदा पुनल खे मारण जो हक़ कंहिंखे भी न हूंदो। पर पुट, हू त वॾा माण्हू आहिनि, वर वका ॾेई अहिड़ो त कमु कंदा जो पंहिंजी धीअ खे त बचाए वठंदा, पर समूरो कहर असांजे पुट जे मथां किरंदो। अम्मा, मां अञा जीअरो वेठो आहियां। पंहिंजे भाउ सां अहिड़ो ज़ुल्म थियण कॾहिं भी कोन ॾींदुसि। पुट, तुंहिंजी केरु ॿुधंदो? जॾहिं न पुनल वापस आयो, वागुन जे वात में हूंदो, वागुन जे वात में। छा तू हुनखे उतां बचाए सघंदे? बाबा, अदा पुनल गलती त करे वेठो आहे। मां पंहिंजे तरफ़ खां पूरी पूरी कोशिश कंदुसि। वधीक मालिक भलाई कंदो। हाँ पुट, जंहिंखे रात ॾींहुं मदद लाइ ॿाॾायां थी, उहे रहम कंदो, उहे मुंहिंजी मदद कंदो। जी हुकुम कयो। हिन बंदे खे कीअं यादि कयो अथव? आलम खान, मां तोखां हिकु वाइदो वठण थी चाहियां। जी हिन बंदे जो सिर्फ़ हाज़िर आहे। तव्हां हुकुम कयो जी। मूंखे इहो ॿुधाए, मूमल ऐं पुनल खे वापस आणण में तूं कामयाब वेंदे? जी उहो कहिड़ो कमु आहे जंहिंमें आलम खान हथ विझे ऐं उहो न थिए। पोइ मूंसां वाइदो कर त पुनल ऐं मूमल खे वापस आणण खां पोइ उन्हनि जे बचाइण जो ज़िम्मो बि तुंहिंजे मथां हूंदो। जी जेको उन्हनि कदम खयो आहे, उन्हनि जे वापस अचण खां पोइ बिरादरी उन्हनि जे मुक़दर जो फ़ैसिलो कंदी। उन्हनि जे बचाइण जो वाइदो आउं कीअं थो करे सघां? जी मां कुझु बि ॿुधण नथी चाहियां। मूंखे मुंहिंजी न्याणी ज़िंदा खपे। जे तूं हुननि खे बचाइण जो वाइदो नथो करे सघीं त पोइ हुननि खे वापस आणण जी कोशिश बि न कर। जी
मुझी कोशिश न करण सां छा बाबा से उनके न मोटाए सकां थो? मुखे खबर है अकबर खान जी पूरी ताकत तू आही। जी जी पुछो था बाबा से के कमजोर करण चाहियो। मां पंहिंजी धीअ खे बचाइण थी चाहियां ऐं तोखे मूंसां इहो वाइदो करणो पवंदो। जेकॾहिं तूं इहो नथो करे सघीं त जिंदगी में ॿीहर पंहिंजो मुंहुं मूंखे न ॾेखारजी। पर जीजी बस आलम खान तू वञी सघीं थो। जीजी मां वाइदो थो कयां त बाबा साईं जी इज़त रहिजी वेंदी ऐं तव्हांजी दिलि खे को सदमो न रसंदो। जीजी मां पूरी कोशिश कंदुसि जेतिरो मुंहिंजे वस में हूंदो। अम्मा छा तव्हां धीअ खे माफ़ करे छॾियो? मां हुनखे कॾहिं माफ़ न कंदसि। अम्मा तो पोइ तू हुनखे बचाइण जी कोशिश छो पई करी? हो मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। पोइ हुनखे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं कीअं मरंदे ॾिसी सघंदसि? अलाह कंदो अम्मा, अदी मूमल खे कुझु बि कोन थींदो ऐं हिते खैरन सां मोटी ईंदी। इहा दुआ ई न कर त हो मोटी अचे हिते। जे मोटी आई त जिंदा कोन छॾींदसि। भले हुन मुंहिंजो दिलि ॾुखायो आहे पर पोइ बि मां हुनखे दुआ कंदसि त हो जिते हुजे ख़ुशि हुजे। मां हुनजी जुदाई जो सदमो त बर्दाश्त करे वेंदसि पर हुनजो मौत पंहिंजे अखियुनि सां न ॾिसी सघंदसि, न ॾिसी सघंदसि। गुलाम आलम खान दिल जो दरिया घणा निकिरी विया आहिनि। हाणे हुन जे पोयां हलण फज़ूल आहे।
बीते छाता ये तमे कुछ भी न भाजे तब बोले का छो भाई हेरे कर मारे सा मां चवाई थी हेरे कर रानी फोन तुझे तमे ही मुझी ना है भाजे कूड़ती आनी अचन तुझा भायर अचन दे न जो अचन तो मां उनके बुधाया थी सजी खबर पजी विंदी त ये फोन कंजी आ पोइ तू उनन के बुधाए जाए त ये फोन तुझी नाही भाजी खुदा जो नालो अथई अधा वारन सा गाल न कजे जी अधा वारन की खबर पई तो वो मुझी कन लाए चदीना त पोइ बुधाए किथा आंदी त ये फोन ए कैसा गलाईंदी आ कसम सा बाजे मां कैसा भी ना गलाईंदी जरे कैसा ना है गलाईंदी त पो वर्ती छो अथई अकेली घर में बेजार थी विंदी आ इने जे करे इनके रात खेडंदी आ रात खेडंदी आया मुखे इहो त बुधाए वर्ती किथा दे या फोन जडे त तू इन घर में बाहर ही ना निकरंदी ओ भाजी नानी सियाणी के बेसार ना होया उन वठी आने दिनी मां चवाए थी त इन फोन के हां भनी छड न त डाढो आजार में अची विंदी है भाजी तू की कसम आए पंजी जीजा लमड़ जो अदा वारन सा गाल न कजे कान कंदेस पर हाने तू इन मोबाइल के हुआ में या लोड़े में उछलाए छडे हां भाजी वडी कड खणी उन में पूरे छडींदम चला क्या तो समझी अकबर खान पंहिंजो मुंह जोड़ में कामयाब भी दो कड़ी कबर में टपर थींदो अलाह कंदो वधीक पुछड़ो ही ख्वार थींदो किथे कंध खणी हली न सघंदो बेचारो छोकरिन लाइ पायलट पियो गोले चे पियो उन्हे के संग दींदस जेको जहाज उडारींदो बेचारे के जहाज उडारण वारो तो कोन मिलियो रंदो छोकरिन उडण शुरू करे छडियो अमा तुंजी ऐं बाबा जी त पुफीअ सां का खुदा करण दुश्मनी आ अड़े मिठल ने तोरी पुफीअ न जेके मुखे डंभ ॾिना ने डंभ सीनू खोले ॾेखारिया त परूं लॻो पिया परूं जीअं न छोरी भॼी वई अथसि दर ते पुॼण ई कोन वियोसि हाणे जॾहिं ॿी छोरी कंदसि न ठीको ई ढेरी पोइ वेंदोसांसि पुॼण बाबा पुफी तो सा एतरो भी खराब ना है हली जेतरो तू उन का सड़ियो पियो हाणे यार तोखे केड़ी खबर अलाए केड़न जहानन में वो अदी जेका मूसा हली आ न वो तो मुखा पुछ न यार करोड़न में थी पई खेडे करोड़न बियो त ठयो पर बीमारी बढ़िया में बसा के कम कान थी अजे वरी मोतबर उन जो पासो तो वठी यार को बादशाह हिनखे मड़िया आसरो आहे त फुफी वटा संग मिलंदो तने तो पंजी ने फुफड़ी जी मड़े सनी करे नके दीदी अधी संग अरे कोड़ो को लगई तो जादो बाबा सुठो थई त आंगुर चूपे छड तरटण दे अरे तू इन तरह दा गोट थी उन तरह दा भी दे क्वार वठण गाल समझ में अची थी बाबा जे कदे मुके उता संग न मिलियो न त मड़ई खैरा अरे अप्पा जे कदे या दुआ तो सा ठेल है न तो तू बखणी ने पुनल वारी कार कर बियो वरी छा ना मान अलाह ही न कदो जो मां पांचे मतलब खातिर पुफी अकबर खान जो कंध चुकाया अकबर खान जे करे मुके खुशी सा संग दिनो त ठीक आ न त मां दुआ के विसारे छडींदस पर पुनल जड़ी गलती मां न कंदो अदा सही तोड़े जो उन जा चेहरा निकाब में लिखियल पर मुखे पक्का है त यो कम आलम खान ही करायो आहे मुझे पुठा मिठल ऐं बादल के बचो थई इहा वो मालिक जी भलाई आ जो निभागन का जान बचा हिते अची पोतो आहे जे करे न उन जे हथ अची वनी आ त वसाई राणा खान जे साले में हथ विझंदा तू छाती समझी त मां आलम खान आरन के छॾे ॾींदुस मां उन जो नस्ल तबाह करे छॾींदुस राधा सही
उन्हनि मूंखे अगवा करण जी कोशिश छो कई? गुलाम आलम खान खे पूरो पूरो शक आहे त पुनल खे असां लिकायो वेठा आहियूं ऐं जेसीं ताईं आलम खान पुनल ऐं मूमल खे ॻोल्हे हथ न कंदो मठ करे कोन वेहंदो। त पोइ कर न मोए जो बिलो मता विझे छोकर खे सूरन में। अदा साईं सुल्तान वारनि खे चई उन आलम खान वारनि खे ॾारो। बैक में लिखियल कोड के जानियल नंबर ते SMS करियो ऐं लख खां वधीक इनाम खटण जा मौक़ा माणियो। पर्ल डस्ट लखे इनामात। राम न इन वक्त जेकॾहिं असांजे आलम खान वारनि जे विच में जहिड़ो थी पियो न त ठहियल कम बि रही वेंदो। इन करे गोराम हर कम खे पासे ते रखी सभ खां पहिरियों जेको सोचियो अथऊं असांखे उहो कम करणो पवंदो। पोइ कॾहिं तो इन रांदि खे शुरू करे अदा? गोराम सुभाणे ई हली सभ खां पहिरियां इहो शादी वारो कमु था कयूं। अदा लाज़मी आहे मूमल ऐं पुनल जी शादी कराइण? शादी त हर हाल में थींदी गोराम, कीअं बि करे थींदी इहो तूं बि पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदी। तोखे कहिड़ो लाचारा वतींदो पराई छोकिरी जी शादी कराईंदो? वसाई जिथे मां पियो थो सोचां न उते अञा ताईं न तुंहिंजी ऐं न गोराम जी सोच पहुती आहे। तमामु जल्द तव्हां ॿई सम्झी वेंदव ऐं चवंदव त राणा ख़ान तुंहिंजो दिमाग़ कमाल जो आहे। बची वियो? तव्हां ॿिन्ही जे अंदर मां बची वियो? अरे हेफ़ आहे तव्हांजी जवानीअ ते। थक अहिड़ो हणो आहे त दौड़जी वञे हा, हथ पेर मटंदासीं पोइ होश में अचे हा। थक त सुठो हयो मां आलम खान, पर अलाए कीअं गिदड़ वारियूं उनायूं करे हथनि मां निकिरी वियो, ख़बर ई न पई। अदा साईं पादर पीर बि पुछे थो, वो समझो त इहो गोराम असां सां बि विढ़ंदो, पर मूंखे कहिड़ी ख़बर त भाऊ रखंदो पेर पुठीअ मथां। हाणे तव्हांखे उहो ॿीहर मोकिलियो ई न ॾींदो, न ई हू घर खां ॿाहिरि निकिरंदो ऐं न वरी तव्हां हुनखे पकड़े सघंदव। ॿाहिरि न निकितो न उतां खां मां केले खणी ईंदोमांसि। ॿिनि ॾींहंनि जे अदर गोराम तुंहिंजे पेरनि में हूंदो आलम खान, बीठो काॾे? मिठल जेकॾहिं असां पंहिंजे सोट ऐं मूमल खे वापसि न वराए सघियासीं न त रेस जा मयारी थी पवंदासीं। पोइ रेस जो असां में शक थी पवंदो त मां पंहिंजे सोट खे बचाइण ख़ातिर कुझु बि न कयो। जेकॾहिं पुनल ऐं मूमल न मिलिया अकबर खान त इहो ई सोचींदो न त तव्हां हुनखे गुम कयो आहे ऐं उन्हनि खे बचाइण में तव्हांजो ई हथ हो। राणा मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी चुको आहे, छा मुंहिंजे ख़िलाफ़ रेस जा कन न भरींदो? तव्हां छा था सम्झो राणा जी ॻाल्हियुनि ते अकबर खान एतबार कंदो? मिठल जेकॾहिं सोट पुनल आहे मूमल खे असां वापसि न वराए सघियासीं पोइ रेस बि मजबूर थी पवंदो ऐं राणा खान जी ॻाल्हियुनि ते एतबार कंदो, पर मां उन वक़्त खे अचण ई न ॾींदुसि। राणा खान जूं ॿाहूं चीरे उनजे बग़ल मां सोट ऐं मूमल खे ॿाहिरि कढंदुसि।